जोर सा चाहो चलती का ना कोई चेव तांज ले कोई ये चेवे पहुंचो ऐसा भी हर गाल की दिल पे थोड़ी खणबो इन इंडियन में घट मथाई थींदी असांजी दादी घोट मां ये चाहिदी भाई कंहिंखे नेरन न मिले चाय न मिले केतरा ॾींहं माण्हू महीना महीना व्यवस्था कंदा नी किन खे थोड़ी शइ न मिली चिड़चिड़ कंदा नी किरकिर कंदा नी चौ चौ कंदा नी वरी के साम्हूं के वरी पोयों गिला कंदा नी इहो मर्क न आहे इहो धर्म न आहे सुख कयो रात गई तो शुक्राना की भी आदत होनी चाहिए शुक्राना और मुस्कुराना तीसरा किसी का दिल ना दुखाना मेरे गुरुवर तेरा शुक्रिया तूने जीवन में सब कुछ दिया मेरे गुरुवर तेरा शुक्रिया तूने जीवन में सब कुछ दिया शुक्रिया 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 जीवन में सब कुछ दिया शुक्रिया 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 तूने जीवन में सब कुछ दिया बोलिए सतगुरुदेव भगवान की जय मुश्किल तो दिया सहारा हाथ सिर पे मेरे रख दिया शुक्रिया 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 हाथ सिर पे मेरे रख दिया शुक्रिया शुक्रिया मेरे गुरुवर हाँ मेरे गुरुवर मेरे गुरुवर तेरा शुक्रिया 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 सतगुरु स्वामी श्री भजन जी महाराज की स्वामी बलराम साहिबन की हिकड़ी लाल साईं जी ताड़ी सभी बजायो आयो लाल सभी झूलेलाल तूने बढ़ाई तेरी कृपा से भक्ति है पाई मान इज्जत है तूने बढ़ाई कृपा से भक्ति है पाई मुझे जीवन में अज मुझी जेका इज्जत आ हुआ मुझे गुरु जे करे या गुरु बख्शी आ हुआ तो मथे करे गुरु ॾिसेव तो सभिनी खे के एतिरी खनि था मनाइनि शुक्रानो एतिरो के चवंदा एतिरो शुक्रानो पंहिंजे गुरुअ जे नाते ज़ोरदार ताड़ी वॼायो ओ मान इज्जत है तूने बढ़ाई तेरी कृपा से भक्ति है पाई इज्जत है तूने बढ़ाई तेरी कृपा से भक्ति है पाई शुक्राना जो गायो मेरा खुशियों से घर भर दिया शुक्रिया 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 मेरा खुशियों से घर भर दिया शुक्रिया शुक्रिया शुक्रिया
परवर तेरा शुक्रिया 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 शुक्रिया। जय जय शुदारा बहुत बढ़िया हिकिड़ी लाइन आहे, सदाई गाईंदा तूने पर्दा गुनाहों पे डाला, तूने गिरते हुए को संभाला, तूने पर्दा गुनाहों पे डाला, गिरते हुए को संभाला, तूने पर्दा गुनाहों पे डाला, तूने गिरते हुए को संभाला, तूने पर्दा गुनाहों पे डाला। मां ॾिसां थो गायो नथा सभई भाई। चलो कंहिंजो इहो विश्वास आहे मां पाप हरदम कया नी, ग़लतियूं कयूं नी, पर मुंहिंजे गुरुअ मूंखे ढकियो आहे। कंहिंजो विश्वास आहे त मथे करे भाई। अचो हिकिड़ी अरदास में हथ मथे हुजे, चादर में रख जाए मूंखे पंहिंजे कदमनि में रख जाए, चादर में रख जाए मूंखे पंहिंजे कदमनि में रख जाए, बाबा शेर भजन मूंखे पंहिंजी चादर में रख जाए, बाबा शिव भजन मूंखे पंहिंजी चादर में रख जाए। तूने पर्दा गुनाहों पे डाला, तूने गिरते हुए को संभाला, तूने पर्दा गुनाहों पे डाला, तूने गिरते हुए को संभाला। हिकिड़ी नंढड़ी कथा मिठड़ी खणाऊं था। पांडव वनवास पूरी करे मोटिया नहीं, भगवान कृष्ण के शांति दूत बणी मोकिलियो वियो। चवनि हाणे लड़ाई झगड़े में कुछ न थींदो आहे। अरे पैसे ते भाइर बि विढ़दा नी छा, पैसो त अथनि जी मैल थींदी आहे, लेकिन भाव मोटी ईंदो आहे छा। हिकिड़ी ॻाल्हि थोड़ी कौड़ी चवां, वैसे आम चवड़ी आहे भाइरनि जो प्यार तॾहिं को फिटदो आहे, घटदो आहे, जॾहिं को ॿिन्हिनि जी शादी खे ॿ टे साल थींदा आहिनि। लॻभॻि भाइरनि जे करे ईअं न थींदो आहे, कंहिंजे करे थींदो आहे? चओ न भाई, कंहिंजे करे? माताउनि जे अहंकार जे करे। मां उन खां घटि आहियां छा? इहो अहंकार ग़लत आदतुनि जे करे ॿ भाइर जेके हिक ॿिए ते जान ॾींदा नी, अॼु हिक ॿिए जो मुंहुं न आहे वणंदो। हिक भाउ जे घर में कार्या, ॿिए घर में भाउ ईंदो न आहे। ऐं भेनरुनि लाइ इहो ॾुखियो समय थी वेंदो आहे ॾाढो। हिकु भाउ चवंदो आहे हुन सां न ॻाल्हाए, ॿियो भाउ चवंदो आहे हुन सां न ॻाल्हाए। हिकु ॿ ॻाल्हियूं अञा ॿियूं बि चवां। चवंदा नी धीअ तेसि ताईं धीअ आहे जेसि ताईं या त धीअ जीअरी आहे या माउ पीउ जीअर आहे, लेकिन पुट तेसि ताईं पुट आहे जेसि ताईं शादी न थी अथसि। ऐं सॼो संसार पलव जहिड़ा पुट थिए। हाणे पुटनि मां सुख लाइ घणनि खे मिलियो आहे जो ॿियनि खे बि मिलंदो। इन जे करे अॼुकल्ह जेको समाज में हिन ॾींहंनि में ये नरेंद्र मोदी भारत सरकार के द्वारा बेटी बचाओ
जोर सां चओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, अन्या जोर सां चओ एनो आवाज में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। ये केवल भारत सरकार के लिए नहीं है, हम सबके लिए है। खुद भी वो करें और दूसरों को भी ये समझाएं। छो त घर में धीअ ॼमंदी आ बि छा चवंदा आहियूं केराइया, चओ न भाई लक्ष्मी, ऐं नुंहुं घर में आई आ बि केराइया लक्ष्मी। पर अलाए छो इहो समाज में ॻाल्हि हलंदी आहे, जॾहिं कोई छोकिरी पढ़ण जे असांजे घर में आई आहे असांजे घर जो धन ई हलियो वियो। अलाए छो चवंदा आहिनि माण्हू, हिन जो पेर ई दोरो आहे, अभागी आहे, हिनखे पुट नथो थिए, 3 धीअर ॼाणियूं अथसि। इहो हुन छोकिरी जे करे ॾोह न आहे, उन्ही जे सहुरे परिवार ते पितृदोष लॻल आहे। उन्ही जे घर जे वॾे जी मृत्यु सुठी न थी हुई या दुखी थी करे संसार में वयो हो, तॾहिं उन्ही घर में पुत्र संतान न थी थिए, या नंढी उम्र में मृत्यु थिए थी, या थैलेसीमिया वारा ॿार ॼमनि था, या मंद बुद्धि ॿार ॼमनि था। मर्द नंढी उम्र में गुज़ारे वञनि था, मर्द चिंता में रहनि था, दुखी रहनि था। उन्ही घर जो न्याणियूं जाते जाते परणियल नी वो खुश नी, लेकिन उन्ही घर जो नुंहर दुखी नी। ये दो उन्ही न्याणियुनि जो ना है, उनजे घर वारनि जो आ। उनजी ससु खे ॾाढो कुझु करणो पवंदो, जंहिंजी नुंहं खे धीअर नी। इहो ससु खे करणो पवंदो, इहो नुंहं जो ॾोह कोन्हे। तव्हां चवंदव साईं अलाए छा चओ था, मां चवां थो पितृदोष लाइण लाइ उन्हनि खे गया वञणु खपे, बद्रीनाथ वञी पिंडदान करे अचनि, गया खां पोइ इलाहाबाद करे अचनि, थी सघे त पुष्कर जिते भगवान ब्रह्मा जो हिकिड़ो ई दुनिया में मंदिर आहे उते दान करे अचनि पिंडदान। आख़िर में बद्रीनाथ उन्ही कुंवार जो ॾोह न आहे जंहिंखे पुट नथो ॼमे। ससु खे अखि खोलणु खपे, सम्झ हुजणु खपे। हर उमास ते उनके सजी गीता जो पाठ मजबूरी हुजे तो 7वें अध्याय जो पाठ ओम नमो भगवते वासुदेवाय जी माला 108 दफा जप करे। घर जो वडड़ो वो जल सूर्य के चढ़ाए, पिपिल देवता ते चढ़ाए, गाय के पियाए, रविवार पिपिल देवता ते न चढ़ाए। कुत्तो कौओ गाय कन्या ब्राह्मण कुछ न कुछ खाराइन उमास दी विधि सां घट में घट 7 उमासां कन, अगना उन जो भाग न्याणी जो सुठो थी सघंदो आहे। जेका उन घर जी नुंहुं आहे, जंहिंखे मेणा ॾिना था वञनि, तूं अभागी आहे, तुंहिंजे करे असांखे घर में पुट नथो थिए। राजा दशरथ खे के ॻाल्हियूं चवण में ई ॾुखियूं लॻंदियूं आहिनि। किथे किथे ये भी बुधण में आया तो राजा दशरथ के 700 रानियूं हुयूं। उन वक्त ये हिसाब हुंदो, औलाद न हुई। गुरु ॾे वियो, गुरु चश्माओ पाए कंदुमि, हवन कराईंदुमि ऋषि को विधि सां हवन करायो वियो। उन्ही ऋषि उन्ही अग्नि कुंड मां अग्नि देव प्रगट थियो, चरु प्रसाद माना खीरणी प्रसाद ॾिनो। गुरुआ वठी विशेष महाराज वठी राजा दशरथ के ॾिनो, पंहिंजी राणियुनि खे पीआए। जीअं उन्हनि खे प्रसाद खारायो पीआयो, टिनिनि खे 4 पुट ॼमिया। असांखे ख़बर आहे, वॾे जो नालो भगवान श्री राम, पोइ लक्ष्मण, पोइ भरत आहे। चओ न भाई शत्रुघ्न 4 भाइर आया। हिकु अम्मा चेटी असांखे ख़बर न, असांजे लिए 3 हुया 4। तो जेकरे नथो थे पुत्र भी कई संत दे वंजे, वडी संत जी कृपा सां थी सघंदो आहे। मांखे ॾाढा साल पहिरियों हिते आयो, मां प्यारो अशोक लाल वेठो आहे, पोटे ऐं पोटी खे वठी आयो। चइसई आसीसा कयो। मां चयो छा थियो? चइसई तव्हां कंहिं वक़्त में आया, शायदि राजा भी हिते आया, इलायची ॾेई विया, पोटो ऐं पोटी ॿई थिया नी, हे आसीसा कयो। उहे ई बालक नी जेको तव्हां फल ॾेई वियो, आशीर्वाद कयो, गुरु उन्हनि जी वॾी आज्ञा करे। औलाद न थी थे, उन्ही नुंहं खे घटि मथे न चओ। पराई जाई खे दुखायो न नणान जो धर्म आहे न ससु जो धर्म आहे। ॿई पाण ते बोझा था खणनि, पराई जाई खे कोई रोआए थो त। थोड़ो विषय मां बदलियां थो। चवंदा नी जॾहिं वरदे जोइ ख़बर पवंदे पोइ, कॾहिं कॾहिं तो चवंदे थोड़ा चांवर त